सिंध धरती सदीन खां वठी तहज़ीब ऐं तमदन जो मर्कज़ रही आहे। न रुॻो पर हिन सरज़मीन केतिरी आलमनि ऐं आला शख़्सियतुनि खे जनमु ॾिनो आहे, जिन जी महिनत सां पाकिस्तान वजूद में आयो। मज़हब जे लिहाज़ सां बि सिंध सदाईं सभ खां अवल रही आहे, जंहिंजो मिसाल संदसि मथां पील लक़ब बाबल इस्लाम आहे। सिंध जी तहज़ीब ऐं तमदन में हर का शइ नुरानी आहे। कोई छो न खणी उन जो लाॻापो 1000 साल पुराणो हुजे या हाणोकी साइंसी दौर सां हुजे, हर कंहिं दौर में सिंध जी तहज़ीब ऐं तमदन जो मयार सभ खां आला रहियो आहे। मिसाल तौरु मुंहिंजे दड़े जी कोटाई मां मिलंदड़ आसार ऐं शयुनि जिन जो वजूद 1000 साल पुराणो आहे, उन ई ॻाल्हि जी शाहिदी थो ॾिए त सिंध हमेशह खां वठी तहज़ीब याफ़्ता ऐं सुधर रही आहे। मुंहिंजो दड़ो शहर अटकल 5000 साल पुराणो आहे। 1922 ईस्वीअ में मुंहिंजे दड़े जी खोटाई थी। मुंहिंजे दड़े जी खोटाई खंडरातनि मां ज़ाहिर थिए थो त शहर जो नक्शो तमामु सुठो थियल हो, जंहिं में बाज़ार, ख़रीद फ़रोख्त जो मर्कज़, गोदाम ऐं पब्लिक हॉल हूंदा हुआ। घर पकियुनि सुरनि जा ठहियल हुआ ऐं हर घर में विञण जी जाइ ऐं गंदे पाणीअ जे नेकाल लाइ ढकियल नालियूं हुयूं। उन मां उहो सम्झो वञे थो त मींहं जे वक़्तु बि उन नालियुनि जे करे शहर साफ़ रहंदो। सिंध धरतीअ जा शहर पंहिंजे नौइयत जे हिसाब सां तमामु घणा मशहूरु आहिनि।